नाज़रीन, जाती शहर जी रहवासन 13 वरनि जी मासूम न्याणी कलसूम टालपुर खे ज़बरदस्ती अगवा करे कैदी बणाए जिनसी ॾाढाई जो निशानो बणाइण जो इंकशाफ थियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ठटे मां SS न्यूज़ जो रिपोर्टर तनवीर ख़ासकेली। जी तनवीर, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, जाती शहर जे रवासण 13 वरनि जे मासूम न्याणी कुलसूम टालपुर खे ज़बरदस्ती अगवा करे कैदी बणाए जिनसी ॾाढाई जो निशानो बणाइण जो इंकशाफ थियो आहे। ज़्यादती जो निशानो बणियल मासूम न्याणी जे पीउ शाहनवाज़ जी फरियाद ते जाती थाणे ते केस दाख़िल करायो वियो आहे। केस दाख़िल थियण बैदि मासूम न्याणी जो सिविल अस्पताल ठटो हेठि मकली में मेडिकल चेकअप करायो वियो आहे। मेडिकल चेकअप में मासूम न्याणी सां ज़्यादती जी डॉक्टरनि तस्दीक कई आहे। केस दाख़िल थियण बावजूदि जाती पुलिस जवाबदार गिरफ़्तार नाहे करे सघी। होॾां मुतासिर निंगरी जो चवणु आहे त मूंखे ज़बरदस्ती अगवा करे ज़्यादती जो निशानो बणाए मुंहिंजी ज़िंदगी तबाह कई वई आहे। हिन वस वारनि खां मुतालबो कयो आहे त साणसि इंसाफ़ कयो वञे। तनवीर ख़ासकेली, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अवां जी महिरबानी।